दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है ठीक हूंदो। सुठी ऐं अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं। SSP खैरपुर डॉक्टर समीला सूमड़ अचण सां ई कबीला जहिड़नि जे तकरार जे ख़ात्मे जे लाइ अहम अगराई अॼु थी आहे, जेका उजण कलेरी जी तकराई जो फ़ैसिलो 17 जनवरी ते मुक़ररु थी चुको आहे। अहिड़े तरीक़े सां ई असांजे तालुके किंगरीअ में जतोई उलरा तकरार जो इंशाअल्लाह जल्दी तारीख़ मुक़ररु कई वेंदी ऐं असांजा पाड़ेसरी जागीरन बिरादरीअ में हलंदड़ जेको खूनी तकरार आहे उनजे मेड़ में चलो अॼु काफ़िलो पहुतो आहे। इंशाअल्लाह उन जी बि अहम ख़बर तव्हां ताईं पहुची वेंदी। अहम तव्हां ते ख़बर शेयर कयूं। अहम ऐं ख़ासि जेका डॉक्टर समीला सूमरो साहिबु SSP खैरपुर अचण सां ई जेके असांजे खैरपुर ज़िले में उजण कलेरी तकरार, उलरा जतोई तकरार ऐं जागीरार बिरादरीनि में पाण में तकरार जल्दी फ़ैसिले जी तारीख़ थींदियूं। ऐं अहम ख़बर ऐं ख़ासि ख़बर जेका आहे अॼु उहा आहे उजण कलेरी जी तकरार जी तारीख़ फ़ैसिले जी जेका तारीख़ मुक़ररु थी चुका आहे उहा आहे 17 जनवरी। अहम ख़बर ऐं ख़ासि ख़बर तव्हां ताईं पहुचायूं था त खैरपुर ज़िले में हलंदड़ कबीला जहिड़नि जी तकराई जा फ़ैसिला जल्द थींदा। SSP खैरपुर डॉक्टर समीला सूमर तरफ़ां अहम हिकिड़ो पैगाम।